गुडू भरिसां ॻोठ बख़्शण शाह जे रहवासियुनि पंहिंजे भाउ ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज। फ़सल शाह ऐं वक़ार शाह इन मौक़े ते फ़ैसल शाह ऐं वक़ार शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी ज़मीन ते मुंहिंजो नंढो भाउ अयूब शाह मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। मूं इन जे वेहण लाइ जॻह ॾिनी हुई। हाणे हू मुंहिंजी ॿी ज़मीन ते कब्ज़ो करे थो, जॾहिं त कोर्ट में बि केस कयो हो, जंहिं में कोर्ट तरफ़ां बि फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में कयो वियो आहे। हाणे हू रोज़ अचे थो ऐं असांजे घरनि में फायरिंग करे थो ऐं मारिजनि जूं धमकियूं ॾिए थो। असां वसवारनि SHO गुडू, अमानुल्ला सुमरो, SSP बशीर अहमद बिरोही खां मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी जान खे ख़तरो आहे ऐं अयूब शाह खां ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।